नवनि सूबनि जे लाइ 22 वॾा वज़ीर, 22 गवर्नर ऐं 22 काबीनाऊं, 22 चीफ सेक्रेटरी, 22 आईजी ऐं ॿिया अमलदार घुर्जनि। हिकु तरफ़ किफ़ायत शुमारी जी हिदायत कई वञे थी त ॿिए तरफ़ वरी ख़र्च वधाइण जे लाइ नवनि सूबनि जो रिंगट कयो पियो वञे। मुल्क खे कर्ज़ ते हलायो था त ॿिए तरफ़ वरी नवां सूबा ठाहिण जा मुतालबा करियो था। मौसम बि सुठी आहे। कल्ह खां कंहिं पाकिस्तान जे मौसम ख़राबु करण जी कोशिशि कई। पाकिस्तान ख़िलाफ़ शुरू खां अजीब साज़िशूं शुरू कयूं वयूं। 1956 ईस्वी खां 1 यूनिट लॻाए 5 सूबनि खे घटि करे 2 इकाइयूं कयूं वयूं। ओभर पाकिस्तान ऐं ओलह पाकिस्तान में आबादी जो फ़र्क़ु रखियो वियो। उन शख़्स आइन जी भञकड़ी कई, माण्हुनि खे कुतो करे छॾियो। पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जी प्रेस कॉन्फ्रेंस। हुन जो चवणु आहे त जेके मार्शल लॉ जा ज़िम्मेवार हुआ उन्हनि हद कंदे मुल्क खे ॿ टुकर कयो। पाकिस्तान खे 50 साल न हलण जी अॻकथी कंदड़नि खे हुक्मराननि सच साबित करे ॾेखारियो। मुश्किल सां सकून जो वक़्तु शुरू थियो। वरी ॿीहर चूंडियल क़यादत जो तख़्तो ऊंधो करे वज़ीर आज़म खे फाही ॾिनी वई। अहम ख़बर खां के आगाह कंदासीं नासरीन। पीपी जे सदर सूबाई सदर जो निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त नवनि सूबनि जे लाइ 22 वॾा वज़ीर, 22 गवर्नर ऐं 22 काबीनाऊं, 22 चीफ सेक्रेटरी, 22 आईजी ऐं ॿिया अमलदार घुर्जनि। हिकु तरफ़ किफ़ायत शुमारी जी हिदायत कई वञे थी त ॿिए तरफ़ वरी ख़र्च वधाइण जे लाइ नवनि सूबनि जो रिंगट कयो पियो वञे। मुल्क खे कर्ज़ ते हलायो था त ॿिए तरफ़ वरी नवां सूबा ठाहिण जा मुतालबा करियो था। मौसम बि सुठी आहे। कल्ह खां कंहिं पाकिस्तान जी मौसम ख़राबु करण जी कोशिशि कई। पाकिस्तान ख़िलाफ़ शुरू खां अजीब साज़िशूं शुरू कयूं वयूं। 1956 ईस्वी खां 1 यूनिट लॻाए 5 सूबनि खे घटि करे 2 इकाइयूं कयूं वयूं। ओभर पाकिस्तान ऐं ओलह पाकिस्तान में आबादी जो फ़र्क़ु रखियो वियो। उन शख़्स आइन जी भञकड़ी कई, माण्हुनि खे कुतो करे छॾियो। पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जी प्रेस कॉन्फ्रेंस। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं कराची मां धरती टीवी जे ब्यूरो चीफ इमदाद सुमरा खां। जी इमदाद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल। निसार अहमद खोड़े पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर जेको आहे अॼु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मौसम बि सुठो आहे। कल्ह खां कंहिं पाकिस्तान जी मौसम ख़राबु करण जी कोशिशि कई। पाकिस्तान ख़िलाफ़ शुरू खां अजीब साज़िशूं शुरू कई वयूं। 1956 खां बल्कि 58 में जेको आहे उन लाइ 1 यूनिट लॻाए 5 सूबनि खे घटि करे 2 इकाइयूं कई वयूं। ओभर पाकिस्तान ऐं ओलह पाकिस्तान में आबादी रखियो वियो आहे। उन शख़्स इन जी अनहिराफ़ी कई, माण्हुनि खेसि जेको आहे ग़लति करार ॾिनो सॼो। जॾहिं त हिन जो चवणु इहो त जेकी मार्शल लॉ जा ज़िम्मेवार हुआ उन्हनि हथनि खे मुल्क खे बि जेको आहे बटुकर कयो। पाकिस्तान लाइ 50 साल न हलण जो जे पेशन गोई कंदड़नि खे हुक्मरान सच साबित कयो। संदसि चवण त मुश्किल सां सुकून जो वक़्तु शुरू थियो। वरी ॿीहर चूंडियल क़यादत जो तख़्तो ऊंधो करे वज़ीर आज़म खे फांसी ॾिनी वई। 10 साल कूड़ा ऐं गोलियुनि सां गॾु माण्हुनि सां बदतर सलूक कयो वियो। निसार खोड़ो वधीक चयो त उन वक़्तु सियासी पार्टियुनि खे गैर इस्लामी करार ॾेई इल्ज़ाम हणियो वियो। सियासी पार्टियूं कॾहिं मज़हबी हूंदियूं आहिनि। ॿीहर मुल्क में पार्लियामेंट जो निज़ाम हिकु पासे रखी पार्लियामेंट ताक़त खसी वई। संदसि चवणो त 58 ज़रिए हुकूमतूं इख्तियार रखी 4 हुकूमतूं ख़तमु कयूं वयूं। वॾी मुश्किल सां 58 ख़तमु कयो वियो। वरी ॿीहर आमिर आयो। हिन चयो त हर हुकूमत खे मुदत पूरी न ॾिनी वई। उन्हनि पोयां का ताक़त हुई जिन को मौक़ो न विञायो को आयो त उन बावजूदि रूहानी चीज़ ऐं सॼो वियो। हिन वधीक चयो त हिकु इहो शख़्स जेको कंहिं पार्टी जो न आहे उन फ़ौज खे शामिल करण जो जवाबु ॾेई बयानु ॾिनो। उन जे मुंह में छा रहियो जॾहिं ISPR उन जे बयान जी तरदीद कई। संदसि चवण त पाकिस्तान आलमी किरदारु अदा कयो त मुल्क जो नालो वठणु घुरिजे। हिन चयो जेको आहे सिंध सूबे खे सिंध सूबे में वधीक कंहिं बि सूबे जी ज़रूरत न आहे। सिंध जी आवाम जेको आहे सिंध सूबे खे जेको आहे ॿिया सूबा जेके ठाहिण जी क़दम जेको आहे इजाज़त न ॾींदा। हिन चयो त जेको आहे जलाल सतपुर कैनाल जेके आहिनि उन ते असांजो जेको आहे सो अॻु में ई मसौदो तयारु हो, लेकिन पंजाब हुकूमत उन हवाले सां गैर कानूनी जवाब ॾियाराए जलालपुर कैनाल खे वहाए वियो। लेकिन हिन वक़्तु पीपल्स पार्टी उन बाबति पिणु सोचे रही आहे। ठीकु आहे इमदाद सुमरा, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ वॾी महिरबानी।